नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त कंदकोट में आवाज़ टीवी जे ज़िले रिपोर्टर पीर बख्श बंगवार जे घर ते रॉकेट लॉन्चर सां हमलो कयो वियो आहे। बदनाम धाड़ेल रहज़न महमदानी ताजल ऐं मशकी महमदानी रात जो देर सां पीर बख्श बंगवार जे घर ते रॉकेट लॉन्चरनि ऐं जदीद हथियारनि सां हमलो कयो आहे। बिल्कुल नाज़रीन, पुलिस वाक़े वारे हंधि पहुचण ते हथियारबंद फरार थी विया आहिनि, जॾहिं त सहाफ़ी बिरादरी सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि पारां आवाज़ टीवी जे रिपोर्टर पीर बख्श बंगवार जे घर ते हमले की मज़म्मत कई आहे। आगाह कयूं खे कंदकोट मां, जिते आवाज़ टीवी जे ज़िले रिपोर्टर पीर बख्श बंगवार जे घर ते रॉकेट लॉन्चरनि सां हमलो कयो वियो आहे। बदनाम धाड़ेलनि रहज़न महमदानी ताजल ऐं मुश्की महमदानी रात जो देर सां पीर बख्श बंगवार जे घर ते रॉकेट लॉन्चरनि ऐं जदीद हथियारनि सां हमलो कयो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त सहाफ़ी बिरादरी सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि पारां जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पीर बख्श बंगवार ऐं संदसि कुटुंब खे तहफ़ुज़ ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुचण ते हथियारबंद फरार थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं कंदकोट मां अहमद अली खान। जी अहमद अली, छा तफ़सील आहिनि? डिस्ट्रिक्ट रिपोर्टर पीर बख्श बंगवार के घर में 50 ज़माना इनाम याफ्ता धाड़ेलनि हथियारबंदनि पंजवीह ॼणनि घर ते हमलो करे रॉकेट लॉन्चर हथियारनि सां फायरिंग कई। इत्तला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची। पुलिस खे हथियारबंद फरार थी विया, जॾहिं त हथियारबंद जे ॿुधाइण हमले ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं सहाफ़ी बिरादरी मज़म्मत कंदे एसएसपी कश्मीर खां मुतालबो कयो त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सहाफ़ी खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। जी वॾी महिरबानी अवां जी अहमद अली अपडेट करण लाइ। नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त कंदकोट में आवाज़ टीवी जे ज़िले रिपोर्टर पीर बख्श बंगवार जे घर ते रॉकेट लॉन्चरनि सां हमलो कयो वियो आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुचण ते हथियारबंद फरार थी विया आहिनि। सहाफ़ी बिरादरी सियासी समाजी तंज़ीमुनि पारां आवाज़ टीवी जे रिपोर्टर पीर बख्श बंगवार जे घर ते हमले की मज़म्मत कई आहे। सहाफ़ी बिरादरी सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि पारां जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पीर बख्श बंगवार ऐं संदसि कुटुंब खे तहफ़ुज़ ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। आगाह कयूं खे कंदकोट मां, जिते आवाज़ टीवी जी ज़िले रिपोर्टर पीर बख्श बंगवार जे घर ते रॉकेट लॉन्चरनि सां हमलो कयो वियो आहे। बदनाम धाड़ेल रहज़न महमदानी ताजल ऐं मुश्की महमदानी रात जो देर सां पीर बख्श बंगवार जे घर ते रॉकेट लॉन्चरनि ऐं जदीद हथियारनि सां हमलो कयो, जॾहिं त पुलिस वाक़े वारे हंधि पहुचण ते हथियारबंद फरार थी विया आहिनि। सहाफ़ी बिरादरी सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि पारां आवाज़ टीवी जे रिपोर्टर पीर बख्श बंगवार जे घर ते हमले की मज़म्मत कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं पीर बख्श बंगवार खां। जी पीर बख्श, ॿुधाइजो त छा मामिलो आहे, छा जे हवाले सां अव्हां जे घर ते हमलो कयो वियो आहे? असल में ॻाल्हि इहा आहे त कंदकोट वेझो बी सेक्शन थाणे जी हद में साल अॻु में बंगवार ऐं महमदानी बिरादरी जे पाण में कारे जी तकरार सां झेड़ो थियो, जंहिंमें हिकु ॼणो बंगवार जो मारिजी वियो, ॿियो महमदानी जो बाक़ी वियो। ऐं उन में जेको भगवान घुरायो उन सां असांजो रिश्तेदारी आहे, पर उन्हनि खां असांजो आहे बेज़ारे नमूने लाइ, जंहिंमें सिंध हाई कोर्ट में पंहिंजो लाड़काणे हाई कोर्ट में एसएसपी वटि डीआईजी वटि आईजी ताईं असां पंहिंजा कागज़ मोकिलियासीं त असांजो उन्हनि सां कोई बि वजह वास्तु न आहे। इन क़बाइली घेरनि वारे रस्म रवाज खे असां जेको आहे ख़तमु कयूं था, असांजो उन्हनि सां को बि तालुक़ु न आहे। ऐं उन जे बावजूदि असां जेको आहे उन में अणघुरो रहियो त जेको बंगवार ऐं महमदानी उनमें असां अणघुरो रहण जे करे जेको आहे महमदानी बिरादरी जो इनाम याफ़्ता महमदानी ऐं उन खां वधीक साफ़िन समेत अची करे मुंहिंजे घर ते हमलो कयो ऐं मुसलसल उहो मूंखे फेर कंदो रहियो त तुंहिंजे बिरादरी जे माण्हुनि जेको आहे मुंहिंजे पुट खे क़तल कयो आहे, तूं असांखे $1 करोड़ रुपया ॾे त जीअं असां उन्हनि सां घेड़ो कयूं। त मां हुननि खे इनकार कयुमि त मां उन घेड़नि वारे मसइले खां परे आहियां, मां हिकु जर्नलिस्ट आहियां ऐं मां जेको पढ़ियल लिखियल माण्हू आहियां, मां इन खां परे आहियां, मां तव्हांखे पैसा छो ॾियां। उहो न ॾियण जे करे जेको आहे गुज़िरियल राति अची करे धाड़ेल रहज़न महमदानी पंहिंजे 25 खां वधीक साथियुनि में रॉकेट लॉन्चरनि ऐं जदीद हथियारनि सां मुंहिंजे घर ते हमलो कयो आहे। ऐं उन में असां इतला कयो त एसएसपी अमजद शेख साहब खे वो पुलिस जेको आहे उहो वाक़े वारे पहुती पुलिस खे ॾिसी करे जेको जवाबदार फरार थी विया। अच्छा पीर बख्श, मूंखे इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु अव्हांखे का सिक्योरिटी ॾिनी वई आहे पुलिस जे तरफ़ां? जी, हिन वक़्तु अञा ताईं मुंहिंजे घर में या मुंहिंजे फैमिली खे या मूंखे जेको आहे एसएसपी पारां पुलिस टिकट जेको आहे काइमु कयो आहे मुंहिंजे घर ते, ऐं उहो पुलिस जेको आहे मुंहिंजे घर में मौजूदु आहे, उन पुलिस एसएसपी पारां जेको टिकट उते काइमु कयो आहे।
अच्छा पीरबख्श मूंखे इहो बि ॿुधाइजो तव्हांजे कुटुंब मां कंहिंखे को जानी नुक़सान त कोन थियो आहे? जी न, राकेट लंचर फायर जेको इलाइक़े में ॾाका थियो आहे ऐं जेको घर में या तो फैमिली जा माण्हू या जेके फर्द हुआ उन्हनि कंहिं ॾिसण जो को बि जानी नुक़सान थियो आहे। ऐं जेको घर हुयो असांजो, जेके असांजा घरनि जा कमरा हुया, जेको असांजे घरनि जो अॻुवाण हुयो, उते ताईं राकेट लंचर किरण जे करे जेको घर डैमेज थी आहे, बाक़ी जानी नुक़सान कुझु बि न थियो आहे। अच्छा पीरबख्श, एसएसपी जो छा चवणु आहे, छा जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई थी सघंदी? जी एसएसपी अमृतसर सां मुसलसल राब्ते में आहे, उनजे बाद एफआईआर जे लाइ चयो आहे ऐं इन वक़्त असीं थाणे ते मौजूद आहियूं। असां एफआईआर दाख़िल करायूं था, उन जो यकीन ॾियणो आहे त एफआईआर दाख़िल करण बाद असीं प्लानिंग जोड़े करे जेकी हथियार आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ असां बिल्कुलु कानूनी कार्रवाई करे इन्हनि खे गिरफ़्तार करे इन्हनि खे कानून जे कटाणे में आंदोलन। ठीक है पीरबख्श, वरी मेहरबानी अवां अपडेट करण लाइ। नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं त कंदकोट में आवाज़ टीवी जे ज़िले रिपोर्टर पीरबख्श बंगवार जे घर ते रॉकेट लॉन्चरनि सां हमलो कयो वियो आहे। बदनाम धाड़ियल रज़न महमदानी, ताजिल ऐं मश्की महमदानी राति जो देर सां पीरबख्श बंगवार जे घर ते रॉकेट लॉन्चरनि ऐं जदीद हथियारनि सां हमलो कयो आहे। बिल्कुल नाज़रीन, पुलिस वाक़े वारनि पहुचण ते हथियारबंद फरार थी विया आहिनि, जॾहिं त सहाफ़ी बिरादरी, सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि पारां आवाज़ टीवी जे रिपोर्टर पीरबख्श बंगवार जे घर ते हमले जी मज़म्मत कई आहे, जॾहिं त सहाफ़ी बिरादरी, सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि पारां जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पीरबख्श बंगवार ऐं संदसि कुटुंब खे तहफ़्फ़ुज़ ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। सहाफ़ी बिरादरी, सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि पारां आवाज़ टीवी जे रिपोर्टर पीरबख्श बंगवार जे घर ते हमले जी मज़म्मत कई वई आहे। सहाफ़ी बिरादरी, सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि पारां जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पीरबख्श बंगवार ऐं संदसि कुटुंब खे तहफ़्फ़ुज़ ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। नाज़रीन अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त कंदकोट में आवाज़ टीवी जे ज़िले रिपोर्टर पीरबख्श बंगवार जे घर ते रॉकेट लॉन्चरनि सां हमलो कयो वियो आहे। बदनाम धाड़ियल रहज़न महमदानी, ताजिल ऐं मश्की महमदानी राति जो देर सां पीरबख्श बंगवार जे घर ते रॉकेट लॉन्चरनि ऐं जदीद हथियारनि सां हमलो कयो आहे। पुलिस जे बाक़ी वारे हंधि पहुचण खां पहिरीं हथियारबंद उतां फरार थी विया। सहाफ़ी बिरादरी, सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि पारां आवाज़ टीवी जे रिपोर्टर पीरबख्श बंगवार जे घर ते हमले जी मज़म्मत कई वई आहे। बिल्कुल नाज़रीन, सहाफ़ी बिरादरी, सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि पारां जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पीरबख्श बंगवार ऐं संदसि कुटुंब खे तहफ़्फ़ुज़ ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। अवां ताईं ख़बर पहुचाईंदा हलूं त आवाज़ टीवी जे ज़िले रिपोर्टर पीरबख्श बंगवार जे घर ते रॉकेट लॉन्चरनि सां हमलो कयो वियो आहे। बदनाम धाड़ियल रहज़न महमदानी, ताजिल ऐं मुश्की महमदानी राति जो देर सां पीरबख्श बंगवार जे घर ते रॉकेट लॉन्चरनि ऐं जदीद हथियारनि सां हमलो किया है, जॾहिं त पुलिस वाक़े वारे हंधि पहुचण ते हथियारबंद फरार थी विया आहिनि। नाज़रीन अवांखे आगाह पिया कयूं त कंदकोट में आवाज़ टीवी जे ज़िले रिपोर्टर पीरबख्श बंगवार जे घर ते रॉकेट लॉन्चरनि सां हमलो कयो वियो आहे।